अरे दे रोज रोज कूड़ आई डटा पैसा तो तुझे मां कनन मां कढनस। बशीरा हे दफ़ो माफ़ कर, मां तोखे पैसा 2 ॾींहनि में वापसि कंदुसि, सिर्फ़ हे दफ़ो। मां तुझे पीजो न करा जो तोड़े मां रोज रोज इंदस। बशीरा ॾिस इज्जत सां चवे थो, पी ते न वञ, न त एडी गैरत थी अचे तो पैसा दे। जुआ खेलण लाइ त भगा था अचो, बाक़ी पैसे ॾियण लाइ औंठो बुकी थो लायां। माण्हू मूंखां पैसा छिके था वठनि ऐं मां बि तोखां छिके वठंदुसि। अरे दे असां बुकिन वारनि खां जॾहिं तव्हां पैसा खटींदा आहियो ऐं छिके वठंदा आहियो ऐं जॾहिं महिल तव्हां हारायो था पैसनि खां औंठो। बशीरा हे चकर सिर्फ़ माफ़ कर, पहिरे थो पवे, सुभाणे मां तोखे पंहिंजा पैसा वापसि ॾेई वेंदुसि। चुप पैसनि जा सका रबाज़ वठी हल हिनखे, पाणे हिन जा माइट पैसा ॾेई हुनखे छॾाए वेंदा। अली ही सब छा है ऐं ही केर आहिनि? केरु आहीं तूं? अरे त हल हले तो। मां अली जो वॾो भाउ आहियां। छा कयो आहे अली, मूंखे ॿुधाए। अच्छा मैं तूं खान साहब भाउ आहीं, मां बुकियार आहियां। तुंहिंजो भाउ मूं वटि जुआ खेॾणु ईंदो आहे ऐं मूं 30,000 रुपया हुन हराया आहिनि। छा अली भाउ तूं जुआ खेॾंदो आहीं? अदा हा, मां जुआ में 30,000 हाराया। माफ़ कजां मुंहिंजा भाउ, मां ॾोहारी आहियां, मूं वाकई 30,000 हाराया आहिनि। ऐं हींअर मां ॿधे खयों थो वञासि ऐं ॾिसां थो केरु थो मुंहिंजो औंठो पटे। अदा तव्हांजो को बि ॾोह न आहे, सॼो ॾोह मुंहिंजे भाउ जो आहे। मां यार तव्हांखे ॿाहूं थो ॿधां, तव्हांखे पैसा मां ॾींदुसि। ऐं हा सिर्फ़ु 5 ताईं मोहलत ॾियांसि थो ऐं मोहलत तुंहिंजे करे थो ॾियांसि छो जो तूं मूंखे सुठो माण्हू थो लॻी। सिर्फ़ु 5 ताईं मोहलत अथई। ऐं हा 5 खां पोइ ॾिसां त तव्हां ॿई पैसा कीअं था ॾियो। हाज़ुर अदा हाज़ुर, 5 बजे तव्हांखे पंहिंजी अमानत मिली वेंदी। अली भाउ मां तोखे पढ़ायो लिखायो ऐं तोखे मां पैसा पढ़ाई लाइ ॾींदोसि, तूं वञी जुआ खेॾे। अरे यार मां कमाए कमाए मुंहिंजे हथनि में लिफूं पइजी वियूं आहिनि ऐं तूं वञी क्रिकेट जी जुआ ते थो वेहीं। हाणे तूं ई ॿुधा त मां 5 ताईं 30,000 किथां आणींदुसि जो हिननि खे ॾींदुसि। मूंखे माफ़ कजां मुंहिंजा भाउ। तूं हल घर, मां दोस्त खे ॾिसी पैसनि जो बंदोबस्त कयां थो। ठीक आहे अदा। छा कयां, कंहिंखां पैसा वठां? हा मुंहिंजो प्यारो दोस्त इरफान, उन्ही खे चवंदुसि ऐं उहो मूंखे पैसा ज़रूरु ॾींदो। यार तोसां त ॾाढो ज़ुल्म थी वियो। तुंहिंजे भाउ तोखे ॾचे में विझ छॾियो ऐं तूं ग़रीब माण्हू किथां आणींदे 30,000 रुपया? हा यार वहीद ॾाढो परेशान थी वियो आहियां ऐं मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त मां छा कयां। यार इहो तोखे न तुंहिंजे भाउ खे सोचणु खपे हा। पर हा यार अॼुकल्ह जेको आहे न क्रिकेट जी बि ॾाढी जुआ थी वई आहे। जेको बि घरां नौजवान निकिरे पियो पढ़ाई ते को ध्यानु ई कोन्हे, सिर्फ़ु होटलनि ते वेही जुआ था खेॾनि। इहा क्रिकेट जी जुआ वॾी लानत बणिजी चुकी आहे। मां ॾाढो परेशान आहियां, छा कयां। काफ़ी दोस्तनि वटि मदद लाइ बि वियो आहियां पर केर बि मदद नथो करे। यार अरबाब मूंखे माफ़ कजां, मां तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां। ख़ैर मुंहिंजी अलाह मदद कंदो, उहे बि मौलाइन जो मौला आहे पर दोस्त दोस्त जी मदद कंदो। यार अरबाब तूं मुंहिंजो नंढे लाइ दोस्त आहीं पर तुंहिंजी मां हिनमहिल का बि मदद नथो करे सघां। यार इरफान खुदा जो वास्तो अॼु मुंहिंजी मदद कर, मां ॾाढो परेशान आहियां। मां ॾिसां थो पर लॻे ॾाढो मुश्किल थो। ॾाढी मजबूरी आहे ऐं अॼु शाम मूंखे कंहिंखे 30,000 ॾियणा आहिनि। तूं पंहिंजी गाॾी छो नथो खपाई जेका तोखे मूं अॻ में वठी ॾिनी 45,000 में? मां जो ॻाल्हि थिए जे अगरि मूंखे केरु 45,000 ॾिए त मां पंहिंजी गाॾी खपायां। तूं ई ॾिस अगरि केरु वठे थो गाॾी त पोइ मां उनखे पंहिंजी गाॾी ॾियां। पर आहे जुमो, कंहिं दोस्त खे फ़ोन करे था ॾिसूं पता कम थी वञे। अदा अरबाब तूं मुंहिंजो नंढे लाइ जो दोस्त आहीं, तुंहिंजी परेशानी सम्झ मुंहिंजी परेशानी। मां कुझु करे थो वठां, अलाह बहितर कंदो। हाँ यार तुझी वॾी महिरबानी।
इरफान जी फोन। हेलो इरफान छा हाल आहे? हाँ यार गफ़ार, जेका गाड़ी वरिती सी मां पंहिंजे दोस्त अरबाब खे वठी ॾिनी 45,000 में, उहा हाणे घणा कंदी? इहा गाॾी हींअर 45 कंदी। अच्छा, त माना मां 45,000 में वठी सघां थो न? हल पोइ ठीकु आहे, सुबुह जो मिलंदासीं। ठीकु आहे, ओके, अल्लाह हाफ़िज़। छो न इहा गाॾी 30,000 में मां वठी ऐं 45 में खपायां? हेलो, हाँ अरबाब, तुंहिंजी गाड़ी जे नाले हिकु दोस्त खे चयो आहे, उहो गाॾी वठे थो। यार इरफान, तुंहिंजी वॾी महिरबानी। तूं मूंखे ॾुखे वक़्त में कम थो अची। दोस्त हुजनि को जहिड़ा। न यार, तूं इहा कहिड़ी ॻाल्हि थो करीं? दोस्त दोस्त जे कमु ईंदो आहे न। ठीकु आहे दादा, मां पंहिंजे ऑफिस में वेठो आहियां, तव्हां हुते अचो। ठीकु आहे, मां अचां थो तोड़े। यार इरफान, तुंहिंजी वॾी महिरबानी। किथे आहे दोस्त? गाॾी ॾिसंदो न? हाँ यार, हुनखे को ज़रूरी कमु हुयो, तंहिंजे करे हू पैसा मूंखे ॾेई वियो। पोइ ठीकु आहे इरफान, अचे ही वटि चाबी। ये दाता हूँ जवान। महिरबानी। अचे वठ पंहिंजी अमानत 30,000। पर हिकिड़ी महिरबानी कजांइ, अॻिते मुंहिंजे भाउ खे या बुकी न खेॾाइजांइ। कोई पंहिंजे भाउ खे सम्झाए छॾ त असांजी होटल ते बि न अचे। ठीकु आहे, उन खे मां सम्झाईंदुसि। अचे गफ़ार, हे गाड़ी जी चाबी वठ, पैसा मां तोखां सुभाणे खणी ईंदुसि। छा थियो इरफान? कल्ह ट्रोनी गाॾी वरिती अथव, वरी अॼु खपायो था? यार गफ़ार, फ़ाइदे में मिली त वरितमि, 30 में वरितमि, 45 त तूं ॾींदे न। यार इरफान, हिकिड़े ॾींहं में हेॾो फ़ाइदो वठी आहियो। अस्सलाम वालेकुम। वाह इरफान चाला ख़ैर तूं दा यार, मां पाण ॾाढो परेशान आहियां, तोखे ॻोल्हींदो पियो हुतां, पर प्रभु का ॿियो कुझु करा तूं हुकुम कर। असल में मां यार गाॾी जी तलाश में आहियां, मूंखे गाॾी वठणी आहे। अच्छा, माना त तोखे गाॾी खपे, त पोइ गाॾी मूं वटि आहे। अरबाब खां मूं वरिती आहे 30 में, 40 में तोखे ॾींदुसि। यार इरफान, चाबी मूं वटि आहे, वरी हिनखे गाॾी जो चईंदो। अड़े यार, छॾ हिन ॻाल्हि खे, हीउ त दोस्त आहे न पंहिंजो। इरफान भाउ, ठीकु आहे, पोइ मां तोखे 40,000 रुपया हींअर ॾियां थो, गाॾी जा मूंखे ॾे बसि। अलाए वठ चाबी। पता ॻाल्हि साॻी आहे, हे पंहिंजो दोस्त आहे। वाह दोस्त वाह, वाह जो दोस्ती जो फ़ाइदो वरितो अथव। वाकई दोस्त तव्हां जहिड़ा। वहीद, मुंहिंजा दोस्त, मां तोॾे बि आयो हुउसि, तो वटि त रुपियो बि कोन हो, पोइ हिनमहिल 40,000 किथां आया? तव्हां सभिनीनि खां वधीक फ़ाइदो इरफान खे पियो। 30,000 में वठी ऐं 40 में ॾिए थो। तोखे यादि आहे न इरफान, जॾहिं तुंहिंजो वालिद साहब सीरियस हो, तोॾमल रत जूं थैलियूं 2 मूं तोखे ॾिनियूं ऐं तोखे भाकर विझी मां चयो त तूं घबराजांइ न, त हिन दोस्त जी रत बि तुंहिंजे लाइ हाज़ुर आहे ऐं तूं अॼु मूंखे इहो सिलो ॾिनो। वहीद, तोखे यादि आहे, तूं बि मूं वटि पैसनि लाइ ऐं मां पंहिंजी भेण जा वाला खपाए तोखे पैसा करे ॾिना। मूं दोस्ती में तव्हां ॿिन्हिनि जी केॾी मदद कई ऐं तव्हां मूंखे इहो धोखो ॾिनो। वाकई अॼुकल्ह मतिलब जी दोस्ती आहे, पर मां न, कॾहिं तव्हां बि मजबूर थींदो ऐं कंहिं बि मजबूर खां फ़ाइदो न वठो, छो जो इहा मजबूरी कॾहिं बि तव्हांजी बणिजी सघे थी। मतलब जा सभु माण्हू यार ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मंशू टीवी।